शमी मरिया ऐं आउं हिकु उस्ताद आहियां, राइटर आहियां, मीरपुर ख़ास सां मुंहिंजो तालुक़ु आहे। अॼोको हीउ जेको प्रेस जेका वर्कशॉप आहे उन लाइ आउं मीरपुर ख़ास खां ख़ासि तौर ते सिरजी आई आहियां। असल में कॉन्फ्रेंस जो मक़सदु असांजो इहो आहे त असां ओवरऑल जेके मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि में जेके वेठल आहियूं सॼे सिंध में, कराची खां वठी कश्मीर ताईं, असां हिकिड़े हंध ते गॾु थियूं ऐं असां ही जेको कुझु थिए पियो हींअर माना औरतुनि जे हवाले सां, ॿारनि जे हवाले सां, न सिर्फ़ु अवेयरनेस आणियूं बल्कि हिकु नेटवर्किंग बि करियूं त हिननि मसइलनि खे आख़िर मुंहुं कीअं ॾिजे ऐं हीअ मसइला जॾहिं अचनि था त हिननि मसइलनि खे असांजा जेके ऑलरेडी जेके मौजूदु वर्कर आहिनि उहे हिननि खे मुंहुं कीअं पिया ॾियनि। सो इहा मक़सदु आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त हाल भरियल आहे ऐं सखर खां वधियूं आयल आहिनि ऐं अदा वग़ैरह मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि खां आयल आहिनि ऐं सुठी डिबेट इन ते हले थी पई। बाक़ी जेसिताईं हींअर अगरि असीं सिंध में ॾिसूं पिया त रेप जा, फोर्स्ड मैरिज जा ऐं टे नंबर ते चाइल्ड जेके ॿारनि सां अब्यूज़ जा केस वधनि था पिया। सो हीअ हिकु हिन खे कतई बि असीं सुठो सोण कोन चवंदासीं, हीअ असांजी समाज जी अबतरीअ खे ज़ाहिर करे पियो, पर पॉज़िटिव रुख खे इहो चवंदासीं त घटि में घटि हाणे हीअ शयूं रिपोर्ट थियनि पियूं, ॿाहिरि अचनि पियूं, न त अॻे इहे केस लिकिजी वेंदा हुआ, दॿिजी वेंदा हुआ। त उहा जेके टैटूज़ आहिनि, जेके पाण चऊं था माना पाण स्टेरियोटाइप्स शयूं आहिनि, टैबूज़ आहिनि, उन्हनि मां असीं निकिरूं पिया। बाक़ी रोकजे कीअं? हिकु त असांखे मोरल जेके सेशन आहिनि उहे ॾियणा पवंदा, मोरल रिस्पॉन्सिबल माण्हुनि खे करिणो पवंदो, मोरलिटी खे उभारणो पवंदो। ऐं ॿिए नंबर ॻाल्हि ते त असांखे नंढपिणु हींअर ताईं असीं पंहिंजे ॿारनि सां स्कूलनि में इन क़िस्म जा सेशन नथा करे सघूं। हाणे असांखे पंहिंजे इन सोच खे चेंज करिणो पवंदो। असांखे अहिड़ा सेशन पंहिंजे घर में, पंहिंजे स्कूलनि में करणा पवंदा त जीअं असांखे पंहिंजे ॿार खे ॿुधाइणो पवे त कहिड़े सूरत हाल में तव्हांखे कीअं मुंहुं ॾिजे। ऐं टी नंबर ॻाल्हि तव्हां चवंदुसि असांजा जेका पुराणा सिस्टम हुया, असांजे समाज खे उन्हनि तरफ़ सोचणो पवंदो, छाकाणि त उहे जेके शयूं मौजूदु हुयूं इहो इन्हनि गंद किचिरे खे रोकण लाइ हुयूं। सो उहे शयूं सालनि जे इर्तका खां पोइ थियूं हुयूं। सो हाणे ॾिसजे अगरि उहे असां पासा रोके छॾिया आहिनि त हाणे असां पंहिंजे घर घिटी घिटी में इन्हनि ख़राबियुनि खे फैलाए छॾियो आहे। त हाणे असांखे उन पासे बि सोचणो पवंदो।